ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ है 21 नवंबर 2025। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 2007। अॼु आप परमात्म प्राप्तिन सां संपन्न आत्मा जी निशानी होलीएस्ट हाईएस्ट रिचेस्ट। अॼु विश्व परिवर्तक बाप दादा पंहिंजे साथी ॿारनि सां मिलण आया आहिनि। हर हिकु ॿार जे मस्तक में 3 परमात्म विशेष प्राप्तियूं ॾेखारे में ॾींदियूं। हिकु आहे होलीएस्ट, ॿियो आहे हाईएस्ट, टियों आहे रिचेस्ट। हिन ज्ञान जो फाउंडेशन ई आहे होली अर्थात पवित्र ठहिणु। त हर हिकु ॿार होलीएस्ट आहे। पवित्रता सिर्फ़ु ब्रह्मचारी न, लेकिन मन वाणी कर्म संबंध संपर्क में पवित्रता। तव्हां ॾिसो था परमात्म ब्रह्मण आत्मायूं आदि मध्य अंत टई ही कालनि में होलीएस्ट आहियो न। पहिरियों आत्मा जॾहिं परमधाम में रहंदी आहे त हुते बि होलीएस्ट। पोइ जॾहिं आदि में ईंदी आहे, आदि काल में देवता स्वरूप में होलीएस्ट अर्थात पवित्र आत्मा जी विशेषता आहे प्रवृत्ति में रहंदे संपूर्ण पवित्र रहणु। ऐं ॿिया बि पवित्र ठहींदा आहिनि, लेकिन तव्हांजी पवित्रता जी विशेषता आहे स्वप्न मात्र भी अपवित्रता मन बुद्धि में टच न करे। सत्युग में आत्मा भी पवित्र ठहींदी ऐं शरीर भी तव्हांजो पवित्र हूंदो। आत्मा और शरीर ॿई ही पवित्रता जो देव आत्मा रूप में रहंदा। वो श्रेष्ठ पवित्रता आहे। जीअं होलीएस्ट ठहींदा आहियो एतिरो ई हाईएस्ट बि ठहींदा आहियो। सभिनि खां ऊच ते ऊच ब्रह्मण आत्मायूं ऐं ऊच ते ऊच बाप जा ॿार ठहिया आहियो न। आदि में परम धाम में भी हाईएस्ट अर्थात बाप सां गॾु गॾु रहंदा आहियो। मध्य में पूज्य आत्मायूं भी ठहींदा आहियो। केतिरा सुंदर मंदिर ठहींदा आहिनि न, केतिरी विधि पूर्वक पूजा थींदी आहे। जेतिरी विधि पूर्वक तव्हां देवताउनि जे मंदिर में पूजा थींदी आहे ओतिरो ॿिए कंहिंजे मंदिर ठहींदा आहिनि, लेकिन विधि पूर्वक तव्हां देवताउनि जे रूप में पूजा थींदी आहे। त होलीएस्ट भी आहियो, हाईएस्ट भी आहियो, साथ में रिचेस्ट भी आहियो। दुनिया में चईंदा आहिनि रिचेस्ट इन द वर्ल्ड, लेकिन तव्हां श्रेष्ठ आत्मायूं रिचेस्ट इन कल्प आहियो। सॼे कल्प में असां रिचेस्ट आहियूं। पंहिंजे खजाना स्मृति में ईंदा आहिनि। पूरे कल्प में असां ही रिचेस्ट आहियूं। पंहिंजे खजाना स्मृति में ईंदा आहिनि। केतिरा खजाननि जा मालिक आहियो। अविनाशी खजानो जो हिन हिकु जन्म में प्राप्त कंदा आहियो, उहो अनेक जन्म हलंदा आहिनि। ॿियो कोई खजानो अनेक जन्म न हलंदा आहिनि, लेकिन तव्हांजे खजाना आध्यात्मिक आहिनि जो अनेक जन्मनि ताईं हलंदा आहिनि। शक्तियुनि जो खजानो, ज्ञान जो खजानो, गुणनि जो खजानो, श्रेष्ठ संकल्प जो खजानो, वर्तमान समय जो खजानो, ये सर्व खजाना जन्म जन्म ताईं हलंदा आहिनि। ॾिसो बाबा वैसे चईंदा आहिनि 21 जन्मनि जो वरसो, लेकिन बाबा अॼु असांखे चवनि था कि पूरे कल्प, सॼे कल्प में रिचेस्ट आहे। सॼे कल्प में बाबा हाणे जेतिरो बाप द्वारा तव्हां शक्तियुनि जो खजानो, ज्ञान जो खजानो, गुणनि जो खजानो, श्रेष्ठ संकल्प, वर्तमान समय जो खजानो, ये सर्व खजाना असांजा जन्म जन्मांतर ताईं हलंदा। हिन जन्म में प्राप्त उहे खजाना साथ हलंदा आहिनि। छो जी सर्व खजाननि जा दाता परमात्मा बाप द्वारा प्राप्त थींदा आहिनि। त इहे नशो आहे कि असांजा खजाना अविनाशी आहिनि। सर्वशक्ति
शक्ति, सर्व ज्ञान, सर्व गुण, गुणन श्रेष्ठ संकल्प, श्रेष्ठ संकल्पन जो खजानो, समय जो खजानो। तो शो जी असांखे खजानो केरु ॾिनो आहे? स्वयं परमात्मा बाप ॾिनो आहे, है ना। असांखे खजानो बाबा ॾिनो आहे। हिन आध्यात्मिक खजाने खे प्राप्त करण लाइ सहजयोगी ठहिया आहियो न। यादि जी शक्ति सां खजाना जमा कंदा आहियो। हिन समय बि हिन सर्व खजाननि सां संपन्न बेफ़िक्र आहियो न। कोई फ़िक्र आहे? कोई फ़िक्र आहे? बाबा पुछनि था। छो जी ये खजाना जो आहिनि इन्हनि खे न चोर लूटे सघंदो आहे, न राजा खाई सघंदो आहे, न पानी में डुबोए सघंदा आहियूं। इन करे सदा ई बेफ़िक्र। त ये खजाना सदा स्मृति में रहंदा आहिनि ऐं यादि बि सहज छो? छो जी सभिनि खां ज़्यादा यादि जो आधार हूंदो आहे हिकु संबंध, ॿियो प्राप्ति, है न। संबंध ॿियो प्राप्ति, ये ही यादि जो आधार थींदो। मतिलबु कंहिंखे बि माण्हू इंसान यादि कीअं कंदो? हिकु त संबंध हूंदो, ॿियो प्राप्ति हूंदी। जेतिरो प्यारो संबंध हूंदो ओतिरी यादि स्वतः ईंदी आहे न। त जेतिरो प्यारो संबंध और जेतिरो हुन सां प्राप्ति थींदी त यादि स्वतः ईंदी। ऐं संबंध में स्नेह हूंदो, जाते स्नेह हूंदो त स्नेही खे यादि करणु मुश्किल न हूंदो, लेकिन भुलिजणु मुश्किल हूंदो। त बाप सर्व संबंधनि जो आधार ठाहे छॾियो आहे न। हाणे पंहिंजे खे सहज योगी अनुभव कंदा आहियो या मुश्किल योगी? सहज आहे कि कॾहिं सहज कॾहिं मुश्किल? जॾहिं बाप खे संबंध, बाप जो संबंध ऐं स्नेह सां यादि कंदा आहियो त यादि मुश्किल न थींदी आहे। प्राप्तियुनि खे यादि करो। बाबा पुछनि था यादि सहज आहे या मुश्किल आहे? जॾहिं बाप खे संबंध ऐं स्नेह सां यादि कंदा आहियो त यादि मुश्किल न हूंदी आहे। प्राप्तियुनि खे यादि करो। सर्व प्राप्तियुनि जे दाता, सर्व प्राप्तियूं कराई अथई न, त पंहिंजे खे सर्व खजाननि सां संपन्न अनुभव कंदा आहियो। खजाननि खे जमा करण जी सहज विधि बाबा छा ॿुधाईंदा आहिनि? बिंदी जो ॿुधाई आहे न बाबा, जो अविनाशी खजाना आहिनि उन्हनि सभिनि खजाननि खे प्राप्त करण जी विधि आहे बिंदी। हर ॻाल्हि खे बिंदी लॻाईंदा वञो। मां आत्मा बिंदी, बाबा बिंदी, हिन ड्रामा में जो थियो बिंदी। जीअं अविनाशी खजाननि में बि बिंदी लॻाईंदा आहियो त वधंदो आहे, त अविनाशी खजाननि खे जमा करण जी विधि आहे बिंदी। 3 बिंदियूं आहिनि न, हिकु मां आत्मा बिंदी, ड्रामा बिंदी, बाप बिंदी, ड्रामा बिंदी। ड्रामा में जो भी बीती वियो उहो फुल स्टॉप अर्थात बिंदी। त 3 बिंदी लॻाईंदा आहियो न। सभिनि खां ज़्यादा सहज मात्रा कहिड़ी आहे? बिंदी लॻाइणु। त आत्मा बिंदी, बाबा बि बिंदी, हिन स्मृति सां स्वतः ई खजाना जमा थींदा आहिनि। हर ॻाल्हि खे बिंदी लॻाईंदा वञो। त बिंदी खे सेकेंड में यादि करण सां केतिरी ख़ुशी थींदी आहे। त बिंदी खे सेकेंड में यादि करण सां केतिरी ख़ुशी थींदी आहे। ये सर्व खजाना तव्हांजे ब्रह्मण जीवन जो अधिकार आहे, है ना। ये सर्व खजाना तव्हांजे ब्रह्मण जीवन जो अधिकार आहे। छो जी ॿार ठहिणु अर्थात अधिकारी ठहिणु।
है न। ये सर्व खज़ाना असांजे ब्रह्मण जीवन जा अधिकार आहिनि। छो जी असां बाबा खे मुंहिंजो बाबा चयो त मुंहिंजे बाबा वटि छा आहे, ज्ञान गुण शक्तियूं ऐं विशेष 3 संबंध जो अधिकार प्राप्त थींदो। विशेष 3 परमात्मा बाप बि आहिनि, असांजा शिक्षक बि आहिनि, असांजा सतगुरु बि आहिनि। हिन 3 संबंधनि सां पालना, पढ़ाई ऐं वरदान ऐं सतगुरु द्वारा वरदान मिलंदा आहिनि। केतिरो सहज वरदान मिलंदो आहे न। छो जी ॿार जो जन्म सिद्ध अधिकार आहे बाप जा वरदान प्राप्त करणु। बाप दादा हर ॿार जो जमा जो खातो चेक कंदा आहिनि। तव्हां सभी बि पंहिंजे हर समय जो जमा जो खातो चेक करो, जमा थियो व न। हुनजी विधि आहे, जो बि कर्म कयो हुन कर्म में स्वयं बि संतुष्ट ऐं जंहिंसां गॾु कर्म कयो उहो बि संतुष्ट। त सम्झो भई जो कर्म कयो उहो जमा थी। अगरि ॿिन्हिनि में संतुष्ट आहे त सम्झो कर्म जो खातो जमा थी वियो। अगरि स्वयं में व जंहिंसां संबंध आहे उन में बाबा संतुष्टता न आई त जमा न थियो। बाप दादा सभी ॿारनि खे समय जी सूचना बि ॾींदा रहंदा आहिनि। ये वर्तमान संगम जो समय सॼे कल्प में श्रेष्ठ ते श्रेष्ठ समय आहे। छो जी ये संगम ई श्रेष्ठ कर्मनि जे बीज बोअण जो समय आहे, प्रत्यक्ष फल प्राप्त करण जो समय है न। संगम ही श्रेष्ठ कर्मनि जे बीज बोअण जो समय आहे। प्रत्यक्ष फल प्राप्त करण जो समय आहे। हिन संगम समय में हिकु हिकु सेकेंड श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे। सभी हिकु सेकेंड में अशरीरी स्थिति में स्थित थी सघंदा आहियो। बाप दादा सहज विधि ॿुधाई आहे न कि निरंतर यादि जे लाइ हिकु विधि ठाहियो। सॼे ॾींहं में 2 शब्द सभी ॻाल्हाईंदा आहियो, अनेक बार ॻाल्हाईंदा आहियो। उहो 2 शब्द आहिनि मां ऐं मुंहिंजो। त जॾहिं मां शब्द चईंदा आहियो त बाबा परिचय ॾिनो अथई न कि मां केरु, मां आत्मा। त जॾहिं बि मां शब्द चईंदा आहियो त ये यादि करो मां केरु, मां आत्मा। अकेलो मां न सोचो मां आत्मा आहियां, ये साथ में सोचो। छो जी बाप खे ॼाणंदा आहियो न, बाप तव्हां त ॼाणंदा आहियो न कि मां श्रेष्ठ आत्मा परमात्मा पालना जे अंदरि रहण वारी आत्मा आहियां। ऐं जॾहिं मुंहिंजो शब्द चईंदा आहियो त मुंहिंजो केरु, मुंहिंजो बाबा अर्थात बाप परमात्मा। जो त जॾहिं बि मां ऐं मुंहिंजो शब्द चईंदा आहियो हुन समय ये एडिशन करो। हुन समय ये एडिशन करो मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा। जेतिरो बाप में मुंहिंजोपन लाहींदा ओतिरो यादि सहज थींदी वेंदी। छो जी मुंहिंजो कॾहिं भुलिजंदो न आहे। सॼे ॾींहं में ॾिसो मुंहिंजो ई यादि ईंदो आहे न त हिन विधि सां सहज निरंतर योगी ठही वेंदा। त हिन विधि सां सहज निरंतर योगी ठही वेंदा। बाप दादा हर ॿार खे सुमान जी सीट ते विहारो अथई न।
सॼे ॾींहं में ॾिसो कि मुंहिंजो ई यादि आहे। त हिन विधि सां सहज निरंतर योगी ठही वेंदो। बाप दादा हर ॿार खे सुम्हण जी सीट ते विहारो आहे। सुम्हण जी लिस्ट अगरि स्मृति में लाहियो त केतिरी लंबी आहे। छोजी सुम्हण में स्थित आहे त देहभान न अची सघंदो, या देहभान हूंदो या सुम्हण हूंदो। सुम्हण जो अर्थ ई आहे स्व अर्थात आत्मा के श्रेष्ठ स्मृति जो स्थान। सुम्हण जो अर्थ ई आहे स्व अर्थात आत्मा जो श्रेष्ठ स्मृति जो स्थान। मां आत्मा शांत आहियां, मां आत्मा शक्तिशाली आहियां। त सभी पंहिंजे सुम्हण में स्थित आहियो। सुम्हण मतिलबु श्रेष्ठ स्मृति जो स्थान। जेतिरो सुम्हण में स्थित थींदो ओतिरो ॿियनि खे सम्मान ॾियणु स्वतः ई ईंदो। त सुम्हण में स्थित रहणु केतिरो सहज आहे। मां कहिड़ी आत्मा आहियां, आत्मा त आहियां लेकिन मां कहिड़ी आत्मा आहियां। त सभी ख़ुशनुमा रहंदा आहियो न, छोजी ख़ुशनुमा रहण वारा ॿियनि खे ख़ुशनुमा ठाहे ॾींदा आहिनि। बाप दादा सदा चईंदा आहिनि कि मां सॼे ॾींहं में बाप दादा सदा चईंदा आहिनि कि सॼे ॾींहं में ख़ुशी कॾहिं न गवायो। ख़ुशनुमा रहण वारा ॿियनि खे बि ख़ुशनुमा ठाहे ॾींदा आहिनि। छो? ख़ुशी अहिड़ी चीज़ आहे जो हिकु ई ख़ुशी में हेल्थ बि आहे, वेल्थ बि आहे ऐं हैप्पी बि आहे। ख़ुशी न त जीवन नीरस। ख़ुशी खे ई चइबो आहे ख़ुशी जहिड़ो खज़ानो न। केतिरा बि खज़ाना हुजनि लेकिन ख़ुशी न त खज़ाने सां बि प्राप्ति न करे सघंदा आहिनि, है न। त बाबा चईंदा आहिनि कुझु बि थिए ख़ुशी न गवाए, छोजी ख़ुशी जहिड़ो खज़ानो न, ख़ुशी जहिड़ी खुराक न। त केतिरा बि खज़ाना हुजनि लेकिन ख़ुशी न त खज़ाने सां बि प्राप्ति न करे सघंदो, है न। भले तव्हां वटि सभु कुझु खज़ानो आहे लेकिन अगरि ख़ुशी न आहे त मज़ो न आहे न। ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। त वेल्थ बि आहे ख़ुशी ऐं हेल्थ बि आहे ख़ुशी। नाम ई ख़ुशी आहे त हैप्पी त आयो ई, पोइ हैप्पीनेस त आहे ई। त ख़ुशी में टे ई चीज़ूं आहिनि ऐं बाबा अविनाशी ख़ुशी जो खज़ानो ॾिनो अथई। बाबा जो खज़ानो गवाइणो न आहे त सदा ख़ुशि रहंदा आहियो न। बाप दादा होमवर्क ॾिनई त ख़ुशि रहणो आहे, ख़ुशी बांटणी आहे। छोजी ख़ुशी अहिड़ी चीज़ आहे जो जेतिरी बांटंदो ओतिरी वधंदी वेंदी। अनुभव करे ॾिसो, कयो आहे न। अगरि ख़ुशी बांटंदा आहियूं त बांटण में पहिरियों पाण वटि ईंदी आहे। ख़ुशि करण खां पहिरियों स्वयं ख़ुशि थींदा आहियो। त सभिनि होमवर्क कयो जंहिं कयो उहो हथु उठायो। जंहिं कयो आहे ख़ुशि रहणो आहे, कारण न निवारण करिणो आहे, समाधान स्वरूप ठहिणो आहे, उहो हथु उठायो। हाणे ईअं त न चईंदव न इहो थी वियो। बाप दादा वटि कई ॿारनि जी रिज़ल्ट बि बाबा ॾिठई कि असां कई ॿारनि पंहिंजी रिज़ल्ट बि लिखी करे बाप दादा वटि मोकिली आहे कि असां केतिरा % ओके रहिया। लक्ष्य रखंदा आहिनि त लक्ष्य में लक्षण सुत अची वेंदा आहिनि। अच्छा, डबल विदेशी भाउ भेणनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। विदेशियुनि खे पंहिंजो ओरिजिनल विदेश त न भुलिजंदो आहे न, परम धाम। ओरिजिनल तव्हां कंहिं देश जा आहियो उहो त यादि ईंदो आहे न। हिन करे हाणे तव्हांखे चईंदा आहियूं डबल विदेशी, छोजी उहा भारत सां बि परे रहंदा आहिनि त इन करे विदेशी। ऐं परम धाम खां त असां आया ई आहियूं। त भारतवासी सिंगल विदेशी, विदेश में रहण वारा डबल विदेशी। सिर्फ़ु विदेशी न आहिनि,
या डबल विदेशी आहे। त पंहिंजे स्वीट होम कॾहिं भुलिजंदो त न आहे त छा चई छा किथे रहंदा आहियो। बाप दादा जे दिलि तक नशीन आहियो न। बाप दादा चईंदा आहिनि जॾहिं कोई बि नंढी मोटी समस्या अचे, समस्या न लेकिन पेपर आहे अॻियां वधण जो, त बाप दादा जो दिलि तख़्त त तव्हांजो अधिकार आहे न। दिलि तख़्त नशीन ठही वञो त समस्या खिलौनो ठही वेंदी। है न। दिलि तख़्त नशीन ठही वञो त समस्या खिलौनो थी वेंदी। त कोई बि प्रॉब्लम अचे, मां आत्मा बाबा जे दिलि तक नशीन आहियां। समस्या सां घबराईंदव न, खेॾंदव। खिलौनो आहे न। सभु उड़ती कला वारा आहियो न। उड़ती कला या आहियो या हलण वारा आहियो। उड़ती कला आहियो या हलण वारा आहियो। जो उड़ती कला वारा आहिनि उहे हथ उठायो। उड़ण वारा आहियो न। अधु अधु हथ उठाइनि था, उड़ण वारा आहिनि। छा कॾहिं कॾहिं उड़णु छॾंदा आहियो, हलंदा त न आहियो। कई बाप दादा खे चईंदा आहिनि बाबा असां ॾाढो सुठो हलूं था, त बाप दादा चईंदा आहिनि हलो था या उड़ो था, हाणे हलण जो समय न आहे, उड़ण जो समय आहे। उमंग उत्साह जा हिमत जा पंख हर हिक खे लॻल आहिनि। लॻल आहिनि, चेक करो। उमंग उत्साह जा इहा करूं उनखे करण जी हिमत, इहे 2 पंख। त पंखनि सां उड़णो हूंदो आहे त रोज़ु चेक करो उड़ती कला में उड़ो था। अच्छा सुठो आहे। रिज़ल्ट में बाप दादा ॾिठईं कि सेंटर्स विदेश में बि वधनि था ऐं वधंदा ई रहंदा। जीअं डबल विदेशी आहिनि वैसे डबल सेवा मनसा वाचा बि साथ साथ कंदा हलो। मनसा शक्ति द्वारा आत्मनि खे जी आत्मिक वृत्ति ठाहियो। मनसा द्वारा आत्मिक वृत्ति वायुमंडल ठाहियो। हाणे दुख वधे थो, ॾिसी रहम न ईंदो आहे। तव्हांजे जड़ चित्रनि जे अॻियां चिलाईंदा रहंदा आहिनि मर्सी ॾियो, मर्सी ॾियो। हाणे दयालू कृपालू रहमदिल ठहो। पंहिंजे मथां बि रहम ऐं ॿियनि आत्माउनि जे मथां बि रहम। सुठो आहे। हर सीज़न में हर टर्न में ईंदा आहियो, इहे सभिनि खे ख़ुशी थींदी आहे त उड़ंदा हलो, उड़ाईंदा हलो। अच्छा सुठो आहे। रिज़ल्ट में ॾिठो कि हाणे पंहिंजे खे परिवर्तन करण में फास्ट वञनि था। हाणे पंहिंजे खे परिवर्तन करण में फास्ट वञनि था त स्व जे परिवर्तन जी गति विश्व परिवर्तन जी गति वधाईंदी आहे। इहो पूरो विश्व कॾहिं परिवर्तन थींदो। बाबा चईंदा आहिनि जेतिरो तव्हां पंहिंजी संपन्न स्थिति ते पहुचंदव न ओतिरो विनाश नज़दीक ईंदो। ईअं न सोचो ॿियो अचे त मां त पंहिंजी संपन्न स्थिति ते पहुची वञा न, सदा ही उन स्थिति में। ॿियो पहुचे न पहुचे हिन सां मूंखे छा आहे। मां पहुची वञा त इहा उंगली ॾियणु थी वियो त पंहिंजी संपन्न स्थिति ते पहुची वञो। अच्छा जो पहिरीं बार आया आहिनि उहो हथु उठो। तव्हां सभिनि खे ब्राह्मण जनम जी मुबारक हुजे। अच्छा मिठाई त मिलंदी लेकिन बाप दादा दिलि ख़ुशि मिठाई खिलाईंदा आहिनि। पहिरीं बारी मधुबन अचण जी इहा दिलि ख़ुशि मिठाई सदा यादि रखिणो आहे। उहा मिठाई त मुख में विझो ख़तमु थी वेंदी।
लेकिन ये दिल ख़ुश मिठाई सदा रहंदी। भले आया बाप दादा ऐं सॼो परिवार देश विदेश में तव्हां सभी भाउ भेणनि खे ॾिसी करे ख़ुशि था थियनि कि असांजा नया भाउ भेण 84 जन्मनि जो चकर लॻाए अची विया। सभी ॾिसो था न, अमेरिका बि ॾिसे थो, अफ्रीका बि ॾिसे थो, रशिया वारा बि ॾिसनि था, लंडन वारा बि ॾिसनि था, 5 ई खंड ॾिसनि था न कि खेजो नया ॿार अची त जनमु जी तव्हां सभिनि खे हिते वेठे मुबारक था ॾियनि। अच्छा सुठो आहे, बाप दादा जी रूहानी रिल यादि आहे न। हाणे बाप दादा हर ॿार सां चाहे नया आहिनि, चाहे पुराणा आहिनि, चाहे नंढा आहिनि, चाहे वॾा आहिनि, नंढा ॿियूं ई समान बाप जल्दी ठही वेंदा आहिनि। नंढा ॿियो ई बाप समान जल्दी ठही वेंदा आहिनि, छो कि वॾनि जो पको पकायो रोटी खाईंदा आहिनि न। त हाणे सेकेंड में जाते मन खे लॻाइणु चाहियो उते मन एकाग्र थी वञे। इहे एकाग्रता जे दर सदा कंदा हलो। हाणे 1 सेकेंड में मन जा मालिक ठही मां ऐं मुंहिंजो बाबा संसार, ॿियो कोई आहे ई न। हिन एकाग्र स्मृति में स्थित थी वञो। अच्छा चारों ओर जे सर्व तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे सदा उमंग उत्साह जे पंखनि सां उड़ती कला जे अनुभवी मूर्त ॿारनि खे तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे सदा उमंग उत्साह जे पंखनि सां उड़ती कला जे अनुभवी ॿारनि खे सदा पंहिंजी सुमान जी सीट ते सेट रहण वारे ॿारनि खे सदा रहमदिल ठही विश्व जी आत्माउनि खे मनसा शक्ति द्वारा कुझु न कुझु अंचली सुख शांति जी ॾियण वारे दयालु कृपालु ॿारनि खे सदा बाप जे स्नेह में समाये हुए दिल तक नशीन ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। कहिड़े ॿारनि खे जो तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे उमंग उत्साह जे पंख ऐं हिम्मत जे पंखनि सां उड़ण वारे अनुभवी ॿारनि खे सदा सुमान जी सीट ते सेट रहण वारे रहमदिल ठही विश्व जी आत्माउनि खे मनसा शक्ति द्वारा कुझु न कुझु ॾियण वारे आत्माउनि खे सदा दयालु कृपालु ॿारनि खे बाप जे स्नेह में समायल दिल तक नशीन ॿारनि खे। अच्छा सभी ॾाढा ख़ुशि आहियो, ख़ुशि त आहियो न, ॾाढा ख़ुशि आहियो, केतिरा ॾाढा। त सदा ईअं रहणो आहे, कुझु बि थी वञे थियणो त आहे। हाणे ख़ुशि रहणो आहे, असांखे उड़णो आहे, कोई हेठि न लाहे, असांखे कोई बि ॻाल्हि हेठि न लाहे। पको आहे, पको वाइदो आहे, केतिरो पको आहे। बसि ख़ुशि रहो, सदा ख़ुशी बांटो। कोई बि ॻाल्हि सुठी न लॻे त बि ख़ुशी न गवायो, है न। कोई बि ॻाल्हि सुठी न लॻे त बि ख़ुशी न गवायो। ॻाल्हि त हली वई, ख़ुशी न वञे। ॻाल्हि त ख़तमु थी वेंदी न, लेकिन ख़ुशी खे साथ त हलणी आहे न। त जो साथ में हलण वारी आहे उनखे छॾे ॾियो। बाबा चवनि था कि ख़ुशी त साथ हलणी आहे न, त जो साथ में हलण वारी आहे हुनखे छॾे ऐं ॿिए खे छो था पकिड़ो। ख़ुशी साथ में हलणी आहे त हुनखे न छॾो, ॿी ॻाल्हि खे छॾो।
जो छॾण वारी आहे उनखे छॾण वारे के पास में रखी ॾींदा आहियूं। ईअं न करणो, मतिलबु जो छॾण वारी चीज़ आहे ॻाल्हि उनखे छॾे ॾियो, ख़ुशी न गवायो। अमृत वेले रोज़ पहिरियों पंहिंजे पाण खे ख़ुशी जी खुराक खारायो। अमृत वेले रोज़ पहिरियों पंहिंजे पाण खे ख़ुशी जी खुराक खारायो। सभिनि खां सुठी ख़ुशी जी खुराक छा आहे कि हाणे बाबा हिन सृष्टि ते आयल आहिनि, त इहे ई ऐं बाबा सां मां मिलियमि। बाबा पूरी दुनिया खे बाबा संदेश ॾिनई ऐं असांजी एॾी सुठी बुद्धि आहे। बाबा ॾिनी अथई कि असां बाबा खे ॼाणे सघियो, पहचाने सघियो ऐं बाबा जो बि ज्ञान गुण शक्तियूं ॾिनई हुनखे धारण करे सघियासीं। पूरे कल्प में हिकु बार भॻवानु ईंदो आहे ऐं असां बाबा खां बाबा सां मिलियासीं, है न। अॻियां हली त माण्हू हाणे चईंदा हूंदा न, सोचदा हूंदा माण्हू कि असां बाबा सां मिलिया न, लेकिन असां बाबा सां मिलियासीं, मिलूं था, मिलंदा रहंदासीं। ऐं बाबा खां स्वर्ग जो वरसो बि वरितो। बाबा चईंदा आहिनि न, मां कई ॿिया धर्म वारा जॾहिं ॿुधंदा असां स्वर्ग में अची न सघंदासीं, त उहो थोरा ईअं थी वेंदा आहिनि, त असां स्वर्ग में अची सघंदा आहियूं। इहा बि केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अच्छा वरदान आहे, स्वीट साइलेंस जी लवलीन स्थिति द्वारा नष्टो मोह समृत स्वरूप ठहो। देह जे संबंध, देह जे संस्कार, व्यक्ति, वैभव, वायुमंडल, वाइब्रेशन सभु हूंदे हुए भी पंहिंजी और कोई आकर्षित न करे। देह जे संबंध, देह जे संस्कार, व्यक्ति, वैभव, वायुमंडल, वाइब्रेशन सभु हूंदे हुए भी पंहिंजी तरफ असांखे कोई आकर्षित न करे। चेक करो, देह में काथे सूर आहे, आकर्षित कंदी आहे, ईअं त न बाबा खे यादि करण जे बजाए हिते सूर आहे, हिते सूर आहे। देह जे संबंधी खे ॾिसंदे हुए छा लॻंदो आहे, बाबा जी यादि रहंदी आहे। देह जे संस्कार, सब बाबा जा ॾेई छॾिया न। व्यक्ति, वैभव, धन संपत्ति, वायुमंडल, वाइब्रेशन सभु हूंदे हुए भी पंहिंजी तरफ़ आकर्षित न करनि। माण्हू चिल्लाईंदा रहनि था, अचल रहो। प्रकृति, माया सभु लास दाव लॻाइण लाइ पंहिंजी तरफ़ केतिरो बि खीचे। माया, प्रकृति, लेकिन तव्हां न्यारा ऐं बाप जा प्यारा ठहिण जी स्थिति में लवलीन रहो, लेकिन तव्हां न्यारा ऐं बाप जा प्यारा ठहिण जी स्थिति में लवलीन रहो। इनखे चइबो आहे ॾिसंदे हुए न ॾिसो, ॿुधंदे हुए न ॿुधो। इहे स्वीट साइलेंस स्वरूप जी लवलीन स्थिति जॾहिं अहिड़ी स्थिति ठहींदी तॾहिं सम्झो नष्टो मोह समृत स्वरूप जी वरदानी आत्मा। नष्टो मोह समृत स्वरूप जी वरदानी आत्मा। स्लोगन आहे,
होली हंस ठही अवगुण रूपी कंकड़न के छॾे अच्छाई रूपी मोती चुगदा वञ। होली हंस ठही अवगुण रूपी कंकड़ के छॾे अच्छाई रूपी मोती चुगदा वञ। अव्यक्त इशारो ज्वाला रूप ठहिण लाइ ये ही धुन सदा रहे कि हाणे वापसि घर हलणो। वञणो अर्थात उपराम त पंहिंजी निराकारी घर वञणो आहे त ओड़ो पंहिंजो वेस ठाहिणो आहे न, त वञणो आहे सभिनि खे वापसि वठी वञणो। त असांखे बि वञणो आहे, सभिनि खे बि वापसि वठी वञणो। हिन स्मृति सां स्वतः ही सर्व संबंध सर्व प्रकृति जे आकर्षण सां उपराम अर्थात साक्षी थी वेंदो। जॾहिं स्मृति ईंदी न त सभु संबंध प्रकृति जे आकर्षण सां उपराम साक्षी थी वेंदो। साक्षी ठहिण सां सहज बाप जे साथी व बाप समान थी वेंदो। साक्षी ठहिण सां छा थींदासीं? सहज ई असां बाप जे साथी व बाप जे समान थी वेंदासीं। त सदा यादि रखो कि हाणे घर हलणो। सूचना आहे अॼु 3 रविवार आहे त 6:30 खां 7:30 शाम जो योग आहे विशेष। हुन में छा अभ्यास करिणो आहे? पंहिंजे आकारी फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी भक्तनि जी पुकार ॿुधी उन्हनि ते उपकार करो। मास्टर दयालु कृपालु ठही सभिनि ते रहम जी दृष्टि विझो। मास्टर दयालु कृपालु ठही करे सभिनि ते रहम जी दृष्टि विझंदा। मुक्ति जीवन मुक्ति जो वरदान ॾींदा हलो। मुक्ति जीवन मुक्ति जो वरदान ॾींदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।